अवां ॾिसी रहिया आहियो ख़बर 4 न्यूज़। आऊं आहियां हुजूर भाई ख़ास के लिए। पाकिस्तान पीपल्स पार्टी नौजवान रहनुमा उमेर मौला बख्श चांडियो, चेयरमैन ज़कात और इशर कमेटी ज़िले हैदराबाद जी सालगिरह चांडियो हाउस कासमाबाद हैदराबाद में मल्हाई वई। जैमें सियासी समाजी अगवानन सरदार अली लाखो, सरवान शाह, नजीब ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं पीपल्स पार्टी जा उहिदेदार वॾे अंग में मौजूद हुआ। उन मौक़े ते समाजी अगवान सरदार अली लाखो, सरवान शाह ऐं ॿियनि जो चवण हो त उमेर मौला बख्श चांडियो हमेशा पीपल्स पार्टी में रही अवाम जी बेलोस खिदमत कई आहे। असां इन सालगिरह जे मौक़े ते खेसि मुबारकबाद पेश करियूं था ऐं दुआ था करियूं त अल्लाह ताला हिन खे अहिड़ियूं तमामु ख़ुशियूं ॾिए।